नाज़िन आने वाली वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त हलंदड़ साल मुआशी तरक्की जो हदफ़ हासिल न थी सघियो। GDP शरह जो हदफ़ 4 सैकड़ो हो पर 3.7 सैकड़ो रहियो। सनअती तरक्की जा हदफ़ बि हासिल न थी सघिया। इस्लामाबाद में इक़्तिसादी सर्वे पेश कंदे नाणे वारे वज़ीर चयो आहे त आलमी सतह ते गैर यकीनी वारी सूरतहाल तरक्की खे दचको रहियो। वे चोभर सूरतहाल पैदा न थिए हा त GDP शरह 4 सैकड़ो खां मथे वञे हा। चौमासी जी बरसातुनि मां मईशत मुतासिर थिए। मोहम्मद औरंगज़ेब वधीक चयो आहे त हुकूमत बहराननि खे मुंहुं ॾेई कामयाब थी रही आहे। अंदरिन ऐं ॿाहिरी चैलेंजनि बावजूदि मुल्की मईशत बहितर थी रही आहे। ब्रेकिंग न्यूज़ नाज़िन अवां खे हिकु भेरो ॿीहर ॾियूं पिया। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो आहे त हलंदड़ साल मुआशी तरक्की जो हदफ़ हासिल न थी सघियो। GDP शरह जो हदफ़ 4 सैकड़ो हो पर 3.7 सैकड़ो रहियो। सनअती तरक्की जा हदफ़ हासिल न थी सघिया। इस्लामाबाद में इक़्तिसादी सर्वे पेश कंदे नाणे वारे वज़ीर वधीक चयो आहे त आलमी सतह ते गैर कानूनी वारी सूरतहाल तरक्की खे दचको रहियो। वे चोभर सूरतहाल पैदा न थिए हा त GDP शरह 4 सैकड़ो खां मथे वञे हा। चौमासी जी बरसातुनि सां मईशत मुतासिर थिए। मोहम्मद औरंगज़ेब वधीक चयो आहे त हुकूमत बहराननि खे मुंहुं ॾेई कामयाब थी रही आहे। अंदरी ऐं ॿाहिरी चैलेंजनि बावजूदि मुल्की मईशत बहितर थी रही आहे।